रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंगी नौजवान मुल्क ऐं क़ौम जो सरमायो आहिनि। खेनि मौक़ा फ़राहम करण ऐं हौसला अफ़ज़ाई करण जे लाइ हुकूमत तंज़ीमुनि ऐं सुञाणधुरनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। एडवोकेट मंज़ूर अली लाड़क नौजवाननि जी रस्ता रोक अजाई तनक़ीद करण बजाए हौसला अफ़ज़ाई थियणु घुरिजे। नौजवाननि मुल्क ऐं क़ौम जी बहितरी लाइ घणो कुझु करण जी सघ रखनि था। अतहर राजपुर ख़बर मूजिबि ख़ैरपुर नौजवान इतिहाद जे मरकज़ी अॻवान एडवोकेट मंज़ूर अली लाड़क, चेयरमैन अतहर अली राजपुर, सदर नोमान आरई पारा, मेडिकल सुपरिटेंडेंट खैरपुर मेडिकल कॉलेज सिविल अस्पताल खैरपुर डॉक्टर इशफाक अहमद सूमरो, डॉक्टर जलील अहमद, डॉक्टर नजफ अली शाह, डॉक्टर शिराज अली फलपोटो समेत संदसि पूरी टीम के मोरमुल हराम सफ़र अल मुज़फ़र दौरान सुठी कारकर्दगी ते तारीफ़ी सर्टिफिकेट ॾिना विया। उन मौक़े ते डॉक्टर इशफाक अहमद सूमरो जो चवणु हो त खैरपुर नौजवान इतिहाद खैरपुर जी पूरी तंज़ीम खे जस हुजे, जेकी ॾुखियुनि हालतुनि में रज़ाकाराना तौर बग़ैर कंहिं मुआवज़े लालच लोभ जे पंहिंजो ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। असांखे समाजी ख़िदमतनि जे मैदान में नौजवाननि खे ॾिसी दिली ख़ुशी थींदी आहे। उन मौक़े ते एडवोकेट मंज़ूर अली लाड़क जो चवणु हो त नौजवान मुल्क ऐं क़ौम जो सरमायो आहिनि। खेनि मौक़ा फ़राहम करण ऐं हौसला अफ़ज़ाई करण जे लाइ हुकूमत तंज़ीमी सुञाणधुरनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। अतहर अली राजपुर जो चवणु हो त नौजवाननि जी रस्ता रोक अजाई तनक़ीद करण बजाए हौसला अफ़ज़ाई थियणु घुरिजे। नौजवाननि मुल्क ऐं क़ौम जी बहितरी लाइ घणो कुझु करण जी सघ रखनि था।